12 रबीउल अवल जश्न ईद मिलादुल नबी के सिलसिले में मेहर के मुख्तलिफ इलाइक़नि मेहर सिंधी बछड़ा लोंग महसर चाही महसर समेत मुख्तलिफ इलाइक़नि में 40 खां वधीक रैलियूं कढी वयूं जेके मुख्य रैली में शामिल थींदियूं। मुख्य रैली घंटाघर चौक खां सैयद अब्दुर्रहीम शाह, सैयद मोहम्मद शाह, सैयद फ़कीर मोहम्मद शाह, मौलाना अली हसन पंवर, हाफिज अहमद ज़हीन मक्सी, मौलाना अर्स मोहम्मद ताहिरी, जान मोहम्मद झंडीर, फराग चन्ना, साबिर अतारी, मौलवी शकील चन्ना, मौलवी यासीन महसर ऐं ॿियनि जी अॻवाणी में कढी वेंदी जेके शहर के मुख्तलिफ रस्तनि तां थींदा ईदगाह पहुचंदा जिते दुआ घुरी वेंदी। जश्न ईद मिलादुल नबी के सिलसिले में मेहर के मुख्तलिफ मस्जिदुनि ते चिरागां कयो वियो आहे जॾहिं त मुख्तलिफ मज़हबी तंज़ीमुनि पारां भरपूर तैयारियूं कयूं वयूं आहिनि। मेहर जे घंटाघर चौक वटि जलसे लाइ 100 फुट स्टेज तैयार कई वई आहे। होॾां मज़हबी तंज़ीमुनि जे अॻवाननि पारां म्यूनिसिपल मेहर की लापरवाही ऐं सफ़ाई जो निज़ाम बहितर न हुजण ते चयो त अफ़सोस जो 12 रबीउल अवल के मौक़े ते बि म्यूनिसिपल अमलो मुतहरिक नाहे। रैलियुनि ऐं जलसे वारे रूट ते सफ़ाई नाहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची